अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 मार्च संडे। सुबुह जा थिया आहिनि 10:30। राति जो सुम्हंदे सुम्हंदे इलाही देरि थी वई ऐं सुबुह नमाज़ पढ़ी वरी सुम्ही पियमि। अॼु मां वॉक ते बि न वियमि। कॾहिं कॾहिं हफ़्ते में या 10 ॾींहंनि में हिकु दफ़ो स्किप करे छॾींदी आहियां छो त कंहिं न कंहिं वजह खां। ऐं नमाज़ पढ़ी वापसि सुम्ही पियमि ऐं अधु कलाक खनि पहिरियों उथी आहियां, नाश्तो कयो अथमि ऐं राति जो ॾाढो मज़ो आयो मूंखे वञी करे। ऐं हाणे मां सोचियमि त अॼु व्लॉग हितां भला ईअं शुरू कयां जो मां तव्हां सां ॻाल्हायां छो त कल्ह बि कचहरी न थी सघी। सो बहरहाल अॼु ॾींहं जी कुझु न कुझु प्लैनिंग थियल आहे, पोइ मूंखे ख़बर न आहे त उहा केतिरी पूरी थींदी या न थींदी। इन करे मां प्लैनिंग उहा शेयर नथी कयां त मां छा सोचियो आहे अॼु ॾींहं जे लाइ। सो बाक़ी घर जा कम कारियूं रोज़मर्रा जा, अॼु कम वारी छोकिरी बि न ईंदी, उहो बि असांखे पाण खे ई करिणो हूंदो आहे। कॾहिं सुराण कॾहिं मां गॾिजी सॼी कंदा आहियूं, लंच ठाहींदमि। ऐं अॼु असांखे आहे इरादो किथे ॿाहिरि वञण जो, ऐं जेकॾहिं वियासीं त उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। बाक़ी वधीक अलाह खे ख़बर, छो त असांजी प्लैनिंग हिकिड़ी हूंदी आहे, अलाह जी प्लैनिंग ॿी हूंदी आहे। सो हिन महिल हिते ॾाढी प्यारी हवा लॻी रही आहे माशाल्लाह। त ही प्लांट्स लुॾनि था, तव्हां ॾिसंदव। त इन करे मां सोचियो त हितां ई वेही थोरी घणी तव्हां सां कचहरी कजे। सो ॻाल्हियूं त खोड़ आहिनि, बेशुमार आहिनि। ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे। सुबुह जो जॾहिं उथिजे कलमो पढ़ी त ईअं अहसासु थिए थो त हिकिड़ो ॿियो ॾींहुं अलाह साईं असांखे ॾिनो आहे कुझु पॉज़िटिव करण जो, कुझु उनजी शुक्रगुज़ारी करण जो, कुझु पंहिंजे ख़ामियुनि ते कोताहियुनि ते नज़र विझण जो। हिकिड़ो ॿियो ॾींहुं ज़िंदगीअ में वॾी गनीमत आहे, हिकिड़ो नओं ॾींहुं। शायदि उन मां असां सभिनीनि खे कुझु सिखण लाइ मिली वञे, कुझु सोचणु सम्झण लाइ मिली वञे, के राज़ जूं ॻाल्हियूं अलाह जूं रमज़ूं के सम्झ में अची वञनि त वाह वाह थी वञे। सो बहरहाल मां हिन व्लॉग जी इब्तिदा कयां थी। ॾींहं जी इब्तिदा त कुझु वक़्तु पहिरियों ई थी चुकी आहे। सो अल्हम्दुलिल्लाह। सो हाणे हलंदासीं किचन में, कुझु उते कमु करणा आहिनि मूंखे। उन खां पोइ ॾिसूं था त अॻियां छा छा आहे, उन हिसाब सां तव्हांखे पाण सां गॾु गॾु वठी हलंदमि। मां खीर रखी वई हुयमि कढ़ण लाइ, उहो कढ़ी वियो आहे। ऐं हिते मां पटाटा धोई बॉइल करण लाइ रखिया आहिनि। मंझंदि जो मां पटाटनि जा कटलेट्स ठाहींदमि, दाल भिॼाई आहे ऐं इन सां गॾु चांवर पचाईंदमि। सो अञा त सवेर आहे त लंच जो टाइम त न आहे, पर दाल खे विझण जो टाइम मिली वेंदो, पटाटा ॻरी वेंदा प्रॉपरली, पोइ अची मां हिते कमु कंदमि। तेसि ताईं हाणे हलूं था मुंहिंजे कमरे में, उते छा छा करिणो आहे उहो तव्हां सां शेयर कयां। मां अची वई आहियां पंहिंजे सिलाई जे कॉर्नर में, ऐं इलाही ॾींहंनि खां मां हिन कॉर्नर खे मिस पई कयां। कल्ह मां इहो एतिरो थोरो कमु कयो, जेको बि कपिड़नि में कमी वेशी हुई उहा सही कई, त मां ॾाढी ख़ुशि पई थियां। ऐं मां हीअ सलवार कढी आहे जेका अलाए घणनि सालनि खां मां वटि पई आहे, त मां सोचां थी अॼु हिन जी कटिंग कयां ऐं पोइ पहिरियों मां हिन जी सिलाई कयां, जीअं मुंहिंजो इहो सूट कंप्लीट थी वञे। सो हिन जी हिन महिल कंदमि कटिंग, हिन जी सलवार जी कंदमि सिलाई, सिबी करे पोइ तव्हां सां वरी शेयर थी कयां। 12 थिया आहिनि पूरा ऐं मां हीअ सलवार सिबी चुकी आहियां। ऐं हिन सलवार जे लाइ जेको मुंहिंजो कमीस आहे रओ त तयारु आहे पहिरियों खां ई। सो मां हिन जूं ॿाहूं बि रेडी करे छॾियूं आहिनि ऐं हे दामन आहे। सो इहो अञा पोइ सिबंदमि। मां फ़िलहालु लंच ठाहिणु वेंदमि। ऐं हीअ हक़ीक़त में बॉर्डर जेको हुयो मां वरितो हो सरतियूं संग क्राफ्ट एग्ज़िबिशन मां, त दामन ते पूरो अची वियो, ॿाहुनि जे लाइ थोरो खुटे पियो। त हे हिन सलवार मां जेके निकितल कटिंग हुई उन मां हिन में साइड में पैचिस हया आहिनि। हिन मां कुझु त सिलाई में हलियो वेंदो ऐं बाक़ी जेको नज़र बि ईंदो त एतिरो ख़राबु न लॻंदो, छो त साॻा ई कलर्स आहिनि ऑलमोस्ट। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां त हीअ वॻो मुंहिंजो हाणे प्रोसेस में आहे। रओ त मां अलाए कॾहिं खां पहिरियों हुनजी ओटी वराए रखी छॾियो हो। सो हाणे वेंदमि लंच ठाहिणु। 1:15 थियो ऐं असांजो खाधो तयारु बि थी वियो ऐं माशाल्लाह मां ऐं सुरण खाई बि वरितो आहे। बाक़ी जेको आहे तारिक ईंदो त उहो खाईंदो, पोइ वेंदासीं असां ॿाहिरि। सो उनजो इंतज़ारु पिया कयूं ऐं हाणे जेसिताईं उहो ईंदो असां नमाज़ पढ़ी वठंदासीं। 1:30 खां त मथे ई थियो हूंदो। सो असां वञूं था ओशन मॉल क्लिफ्टन, उते एग्ज़िबिशन लॻल आहे सरतियूं संग क्राफ्ट्स वारनि जी तरफ़ां। हर साल वेंदा आहियूं असां ऐं 1-2 साल विच में कोविड जे करे न लॻी त रहिजी वियासीं। सुराण हैलो, सुराण त एॾो एॾो मास्क पाए वेठी आहे एज़ यूजुअल। सो असां वञूं था उते, वञी था असां मिलूं था। हे आहे शायरा फैसल, कराची जा ख़ूबसूरत रस्ता, मुंहिंजो जुनून आहे शहर हमेशह खां, नंढे हूंदे खां। ऐं ख़ासि तौर ते इहो रोड, इहो रस्तो, इलाही टाइम खां मां जेको आहे इन बारे में काई वीडियो न ठाही आहे, छो त असां पंहिंजे एरिया खां ॿाहिरि ई न निकिता आहियूं। ऐं इते मां जेको आहे
इलाही अरसे खां पोइ असां हितां गुज़री रहिया आहियूं क्लिफ्टन वञण जे लाइ। सो हिननि रस्तनि सां मूंखे ॾाढी मुहबत आहे हमेशह खां। ऐं छो त क्लिफ्टन ते मुंहिंजो मामा रहंदो हुओ, मुंहिंजी नानी हूंदी, मामी हूंदी, त ॾाढो मज़ो ईंदो असांखे। असां ॾाढी मुहबत सां वेंदा हुआसीं उन पासे। ऐं अजीब एक्साइटमेंट हूंदी। हालांकि मां पाण क्लिफ्टन ते रही आई आहियां, पर जॾहिं बि अॼु बि वञा थी त मूंखे इहो नथो महसूसु थिए उहा पंहिंजी ॻाल्हि यादि कोन्हे, पर मूंखे उहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि आहिनि, नंढपण जूं ॻाल्हियूं यादि आहिनि। ऐं मूंखे ॾाढी मुहबत आहे हिन शहर सां। ख़ैरु मूंखे त पूरी सिंध सां ई मुहबत आहे। कराची पाकिस्तान जो कैपिटल रहियो आहे। जॾहिं पाकिस्तान ठहियो त शुरू में कराची शहर ई पाकिस्तान जो कैपिटल हुयो ऐं हाणे सिंध जो कैपिटल सिटी आहे। सो बहरहाल त ॾाढी मूंखे जेका आहे ख़ुशी थी अॼु हितां गुज़री करे इलाही ॾींहंनि खां पोइ। मज़ो आयो मूंखे तमामु घणो। त मुंहिंजी दिलि चाहे त मां कुझु रिकॉर्ड कयां हितां गुज़रंदी। ऐं असां नंढा हूंदासीं त हिकिड़ो इश्तिहार हलंदो हुओ टीवीअ ते, ये है अज़ीम तर कराची, देखो देखो इसका जलवा, इस शहर का मशहूर तोहफ़ा अहमद का हलवा। सो अहमद का हलवा त ख़बर न आहे मिलंदो आहे या न मिलंदो आहे, पर हिन शहर जा जलवा पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। अलाह मुंहिंजे देश खे साओ सुखियो सलामत रखे। मां तमामु तमामु घणो इंजॉय कयो, इलाही सराहे, वीडियो क्लिप्स भरिया। मूंखे उमेदु आहे त तव्हां बि इन्हनि खे ज़रूरु इंजॉय कंदव। ऐं हज़ारे दफ़ा मां हितां गुज़री आहियां, हज़ारे दफ़ा। 4 साल त मां पंहिंजी शादीअ खां अॻु में क्लिफ्टन ते रही बि आहियां, जितां रोज़ानो मुंहिंजो अचणु थींदो हुओ। PCHS स्कूल में मां जॉब कंदी हुअमि, त 4 साल कंटिन्यू मां हिननि रोडनि तां गुज़री आहियां। ऐं उनखां अलावा बेशुमार दफ़ा सोनी स्वीट्स आहे दुकानु मिठाई जो क्लिफ्टन ते, त उनजे मथां मुंहिंजे मामा जो फ्लैट हूंदो हुओ ऐं सोनी स्वीट जे बिल्कुलु अपोज़िट साइड मुंहिंजी मासी जो बंगलो हूंदो हुओ। त असां हिते इन जाइ ते मां 4 साल रही वई आहियां। PCHS में गवर्नमेंट स्कूल में मुंहिंजी जॉब हूंदी, त हे पंध हिननि रोडनि ते बि मुंहिंजे क़दमनि जा निशान ज़रूरु हूंदा, मुंहिंजूं यादूं आहिनि इलाही सारियूं। मां कॉन्फिडेंट थियमि इहा नौकिरी करे, पंहिंजे मामा सां रही ऐं उनजी हौसला अफ़ज़ाई सां। सो हिननि रस्तनि सां मूंखे ॾाढो प्यार आहे, बेइंतिहा मुहबत आहे मूंखे हिननि रस्तनि सां। सो बसि मुंहिंजी दिलि चाहियो त अॼु मां हिननि खे रिकॉर्ड कयां ऐं तव्हां सां बि शेयर कयां। छो त इलाही अरसे खां जो मां पंहिंजे एरिया खां निकिती न आहियां, हिते जिते असां रहूं था यूनिवर्सिटी रोड ते, त उनखां अलावा ॿाहिरि जो त मां कुझु रिकॉर्ड ई न कयो आहे, यानी कराची शहर में। हूअं त ख़ैरु ॻोठु वियमि त मां सॼो ॻोठ जो रिकॉर्डिंग तव्हां सां शेयर कई आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हां ज़रूरु हिन खे इंजॉय कंदव, तंहिंजे करे मां तव्हां सां इहो शेयर करणु ज़रूरी सम्झो आहे। असां हिते अची विया आहियूं सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन 11th सरतियूं संघ मेगा क्राफ्ट्स एग्जीबिशन। बिजली कच्ची थी, वादा वाले जब आते थे तो मर्जी से बिजली काट के चले जाते थे, फिर उनको ठीक कुछ दो रिश्वत, फिर कुंडी लगवाने की इजाज़त होती थी। अब वो नहीं है। हमने चंदा किया, उनसे बात की, अपने
अपना ट्रांसफार्म ले जाके बिजली पक्की करवाएंगे। हमारे गाँव में सॼो ही हिते काठ जो कमु थियल आहे। ठीक करे जाइन ज़बरदस्त। प्राइसेस छा आहिनि हिननि जूं? अच्छा, मूंखे लॻे थो ही मां फेसबुक ते वीडियो ॾिठी आहे। ओ ज़बरदस्त, मां ॾाढो एप्रिशिएट थी कयां तव्हांखे। मां हे ठाहींदे तव्हांजी वीडियो ॾिठी आहे। अच्छा, हा बिल्कुलु, वाह वाह आलीशान। अॼु आम्हूं साम्हूं ॾिठो, ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो हिकिड़ो राउंड हणी वठूं त पोइ असां वठूं था अचे शयूं। हिकिड़ी आर्टिस्ट सां मां मिलियमि जेका झुमका ठाहे थी मिटीअ मां। इहे मां वरी ॿीहर रिकॉर्ड कयां थी। हे मैट्स आहिनि, टेबल मैट्स। हाणे ॿुधायो त हिते अची करे माण्हू कीअं रही थो सघे कुझु वठे बग़ैर। केॾो ख़ूबसूरत कमु आहे हुरमिचे जो, ऐं हिननि ते केॾियूं हसीन ऐं नाज़ुक सन्हियूं पटियूं भरियल आहिनि। वाह बहितरीन, बेस्ट। अस्सलाम वालेकुम। अॼु मां हर साल ईंदी आहियां जॾहिं बि लॻंदी आहे हीअ एग्ज़िबिशन, ऐं मां ख़ासि तौर ते पैसा बचाए रखंदी आहियां। सरतियूं संघ जी लॻंदी एग्ज़िबिशन त मां हितां कुझु न कुझु वठंदमि इंशाअल्लाह। पोइ तव्हां छा पसंदि कयो? अॼु छा वरितो? अॼु अञा मां वरितो कोन्हे, बास्केट्स आहिनि, हुतां कुझु मिटीअ जी चिकन जी शयूं पसंदि करे वरितो? पसंदि करे वरितो। मां वीडियो ठाहे वठंदमि हुन खां पोइ। ज़बरदस्त, माशाल्लाह। मुंहिंजे देश जूं सोननि हथनि वारी मायूं आहिनि। न असां वठंदा बि आहियूं, रुगो चवंदा न आहियूं। रुगो ख़ाली हवाई तारीफ़ मां थोरो ई कमु हलंदो। अगरि एप्रिशिएट करिणो आहे त पोइ कुझु वठिणो बि आहे। वाह ज़बरदस्त, ये नेकलेस ठहियल आहे। ही एम्ब्रॉयडर्ड बटन मां पहिरीं बि वठी वई आहियां, ऐं हाणे उन ई तरीक़े सां हिननि इहे जेके आहिनि हार ठाहिया आहिनि। केॾा आलीशान था लॻनि माशाल्लाह। कीअं ठाहिया आहिनि इहे? अच्छा, अलाए मूं चयो ठाहिण वारी बि शायदि हिते मौजूदु हुजे मतां। अच्छा अच्छा, मूंखे चश्मो न आहे असल में, मां इन करे पढ़ी कोन थी सघां डिटेल। तव्हांजो कहिड़ो कमु आहे? ज़बरदस्त, आर जो कमु आहे। ज़बरदस्त, वाह वाह माशाल्लाह आलीशान, तमामु बहितरीन। हिननि सॼा आर सां ठाहिया आहिनि। ऐं हीअ बि असां लास्ट जेके बि एग्ज़िबिशन गुज़री चुकियूं आहिनि असां हिननि मां इहे वठी विया आहियूं। पर हीअ शइ त नई आई आहे। इहा नई शइ आई आहे, हा, इहा पहिरियों न हुई। सही आहे, बिल्कुलु। भाई तूं छा ॾिठो? हीअ मुंहिंजी सुराण सदोरी शर्ट्स थी चेक करे। असां शॉपिंग करे वरिती आहे। वरी बि मां हे तव्हां सां शेयर थी करणु चाहियां त हे छा हिननि ज़बरदस्त कमु कयो आहे। हिननि जेका हीअ ज्वेलरी ठाही आहे, एम्ब्रॉयडर्ड शीशा आहिनि हथ जा। मां त बसि ॾाढी इम्प्रेस थी आहियां माशाल्लाह। ऐं ख़ुशी थी थिए त हिननि रोज़ु रोज़ु हे नवां नवां आइडियाज़ जेके आहिनि हे आणनि था पिया हिननि में। हीअ असांजी शॉपिंग आहे जेका मां तव्हां सां घर हली शेयर कंदमि। थोरो हेॾा ॿाहिरां मां हिन जी वीडियो भरे वठो।
हिरली केॾी सुहिणी थी लॻे परे खां, पर हिन में जेको आहे फिनिशिंग एॾी न आहे। हे ॾिसी सुरण, हे ॾिस हिननि जा टाका ॾाढा रफ आहिनि, हाँ पर परे खां सुहिण ॾाढी अथनि, ज़बरदस्त। ये शक्कर का वो है ना। सजना से लाइन ऑफ बैग्स के रेस्ट है। असां शॉपिंग करे वरिती आहे माशाल्लाह। वही चवण वारी आहे, सोचा असांखे ख़ुशी थी आहे तव्हां इहा ॾिसी। थोरो परे खां हे सॼो व्यू गोल हो या अंडे जैसी, हाँ ये सही है, हाँ सही है, ठीक। और ये वाले जो हैं ये छोटे, ये कैसे देंगे? वो 600 रुपये की नहीं बोरी तो मुझे नहीं चाहिए ना, ये इस तरह की, ये ब्लैक में। हाँ ये ये ब्लैक बोरी है, 800 रुपये की बोरी है। और बोरी जो आप बहुत महंगे कर दिए भाई। ये वाले तो वो सस्ते हैं, मुझे ले रही आप। ये वाले महंगे आते महंगे। चलो ठीक है, वो सस्ते वाली दे दे मुझे, 25 कर देंगे, छोटे बड़े मिक्स करके, बहुत छोटे नहीं हो। तो हिते टिफ्टन ते नर्सरीज़ आहिनि इलाही सारियूं, उतां मां पथर वठण आई आहियां, जितां मां हमेशह वठंदी आहियां उते हाणे नथा मिलनि, उतां ख़तमु थी विया आहिनि। हे हिननि ॿिया रखिया आहिनि, ये इंतिहाई महांगा था ॾियनि, पर वठणा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। कितने का है? हो गए? रख। आप तो ऐसे गिन रहे हो सोने के दानों की तरह। इनको बोल रहा हूँ ऐसे डाल दो। फिर इसका हेॾां गाॾी बीठी आहे असांजी, तारिक ऐं सुराण वेठा आहिनि अंदरि, सो बसि हे पथर वठी असां घर वेंदासीं। असां वापसि अची वियासीं, तक़रीबन मां सम्झां थी 3:30 बजे ताईं, ऐं कुझु जेका शॉपिंग कई उहा मां तव्हां सां शेयर थी कयां। बास्केट्स जी काई मूं वटि कमी न आहे, हिन महिल बि जेका हीअ मुंहिंजी भर्त में पई आहे बास्केट, इहा मुंहिंजी उतां ई वरितल आहे, उन ई एग्ज़िबिशन मां। सो पर मां वठंदी आहियां शयूं, छो त मां हुननि खे आर्टिस्ट खे सपोर्ट कंदी आहियां, उन जे लाइ। सो हीअ नंढड़ी क्यूट हिकिड़ी बास्केट वरिती ढक सां, ॾाढी पई वणे मूंखे माशाल्लाह। हीअ 500 जी आहे, ठीकु आहे। उनखां सवाइ हिननि जी फिनिशिंग ॾिसो न केॾी फाइन आहे। हिकिड़ो हेठां कोस्टर आहे ऐं मथां हे ढक आहे, कंहिं मग ते या गिलास ते रखण जे लाइ। हे पेयर आहे हिकिड़ो, ऐं हे मूंखे मिलियो 150 रुपीज़। ऐं उनखां सवाइ हिकिड़ी छोकिरीअ जूं वीडियोज़ इलाही हलियूं आहिनि फेसबुक ते, जेका मिटीअ मां झुमका थी ठाहे, मोंज दड़े वारो डिज़ाइन। सो उन छोकिरीअ जा ई ठाहियल हे आहिनि पखी झुमका। त मां न वरिता, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां पाईंदी न आहियां, त ऐं कोई बि न पाईंदो त मां वठी छा कयां। बाक़ी मां हे पंहिंजे घर में रखण जे लाइ, डेकोरेशन जे लाइ, हुनजे आर्ट जो क़दुरु करण जे लाइ मां हीउ जेको आहे हिकिड़ो वरितो। ऐं हीअ हुनजो हैंडमेड आहे, उहा पंहिंजे हथ सां ठाहींदी आहे, पचाए ऐं पोइ हुननि खे पेंट कंदी आहे। ऐं हिकिड़ो हीउ वरितो, ऐं पोयां हिन जी बि प्राइस लिखियलु आहे 250 रुपया, ठीकु आहे। सो हे जेको आहे हुनजो सांचे जो ठहियलु आहे, सांचे सां ठहियलु आहे, हे हुनजो हथ सां ठहियलु आहे, ऐं हिन जे पोयां बि प्राइस लिखियलु आहे 200 रुपया। सो इहे शयूं मां सिर्फ़ु इन लाइ वरितियूं त जेके असांजा आर्टिस्टनि, जेके असांजी सिंधियाणियूं आहिनि, कमु थियूं कनि, उन्हनि जे हुनर जो क़दुरु कजे ऐं उन्हनि खे सपोर्ट कजे, ठीकु आहे न। सो बहरहाल मां ऐं कुझु कपिड़ा बि वरिता, हा कपिड़ा वरिता आहिनि मां। सुगन ऐं सुराण जूं 2 शर्ट्स, सुराण पंहिंजी पसंदि सां वरिती, ऐं सुगन जी शर्ट जेका हुई उहा मां वरिती पंहिंजी पसंदि सां। सो हीअ सुराण वरिती आहे माशाल्लाह। चुनरी जो उअई अॼुकल्ह जेको आहे काफ़ी आहे रिवाज, ॾाढो कपिड़ो ॾाढो सुठो आहे। ऐं
हेठि हिनखे हीअ बॉर्डर आहे चुनरीअ जो ऐं मथे जेको आहे हिन ते एम्ब्रॉयड्री आहे। हे ॾिसो हथ जो भर्थ ॾाढो प्यारो लॻो, ॾाढो सुहिणो लॻो। ऐं हीअ मिलियो आहे 3200 रुपए जी हीअ शर्ट अनस्टिच्ड आहे, बसि गलो ठहियल आहे हिन जो ऐं बाक़ी हे ईअं ई ख़ाली आहे, ठीकु आहे। ऐं हे मां वरितो सुगन जे लाइ, मूंखे ख़बर आहे हूअ अहिड़े क़िस्म जा प्रिंट्स ॾाढा पसंदि कंदी आहे। सॼे में हे बॉर्डर ते अॻियां हे मोर जो प्रिंट आहे पूरो, ऐं बैक जेका आहे वरी पूरी इन प्रिंट जी आहे, मोर वारे जी। ऐं हिन जो जेको भर्थ आहे उहो ॾिसो केॾो सारो हिन ते भर्थ आहे माशाल्लाह सॼो हे। ऐं फ्रॉक जो स्टाइल बि ॾाढो सुहिणो आहे सिबियल, हिन जो बि गलो ठहियल आहे, सिर्फ़ु पासनि खां हे अण सिबियल आहे, त जंहिंजो बि जेको साइज़ हुजे हुन हिसाब सां माण्हू पंहिंजो सिबाए। सो हे मां हुन जे लाइ वरितो। त इहा हुई असांजी शॉपिंग। ऐं हे केतिरे जो मिलियो, हे मिलियो 3600। त इहा असां टोटल शॉपिंग कई। ऐं हिन शॉपिंग जो मक़सदु बि सिर्फ़ु उन्हनि आर्टिस्ट खे सपोर्ट करणु आहे। केॾियूं प्यारियूं केॾियूं सुहिणियूं पटियूं हिन ते इहे हुरमिचे जूं भरियल आहिनि ऐं हिन कपिड़े जे ई मथां भरियल आहिनि। सो हे लाजवाब प्रिंट आहे ऐं इहा असांजी ख़रीदारी हुई। हाणे नमाज़ जो टाइम थी वियो आहे, सो मां वञा थी नमाज़ पढ़णु, वरी पोइ ॾिसां थी त तव्हां सां कीअं थी मुलाक़ात कजे।